कुछ हक़ीक़तूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन ते यकीन करणु थोरो ॾुखियो हूंदो आहे, पर उहे हक़ीक़त हुजनि थियूं। अॼु असां अहिड़ी ई कुझु हक़ीक़तुनि बाबति अव्हां खे ॿुधाईंदासीं। फिंगर प्रिंट वांगुरु इंसान जी ज़ुबान जी प्रिंट बि हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हूंदी आहे। सॼी दुनिया में पाणी पीअण खां पोइ ॿिए नंबर ते पीतो वेंदड़ मशरूब चांहि आहे। फिनलैंड में ट्रैफ़िक कानूननि जी भञकड़ी ते चालान ड्राइवर जी पघार जे हिसाब सां लॻायो वेंदो आहे। पहिरीं आलमी जंग में बरतानवी फ़ौजी हेनरी टेंडे जंहिं शख़्स खे ज़ख़्मी ॾिसी हयाव ऐं रहम करे जीअरो छॾे ॾिनो हो, उहो माण्हू अॻिते हली एडोल्फ हिटलर बणिजी वियो। इंसान जे जिस्म में 60% खां मथे पाणी हूंदो आहे। विछूं 6 ॾींहं ताईं पंहिंजो साहु रोके सघे थो ऐं 1 साल ताईं बिना खाधे जे जीअरो रही सघे थो। जर्मनी में फुगेरी नाले हिकु ॻोठु अहिड़ो आहे जंहिं में सन 1520 खां वठी अॼु ताईं घरनि जा किराया नाहिनि वधाया विया। इन ॻोठ में रहण लाइ $1 ॾेई 1 साल ताईं किराए ते घर वठी सघिजे थो। अलास्का में सब्जियूं माण्हूअ खां बि वॾियूं थींदियूं आहिनि, छो त उते सिज जी रोशनी 20 कलाक पवे। मुंगेरनि जी सनी चमड़ी कागज़ जी फैक्ट्रीअ में इस्तेमालु थींदी आहे, जॾहिं त मुंगेरनि जा पका खोपा जानवरनि जे खाधनि लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। आइसक्रीम जो सभ खां घणो पसंदि कयो वेंदड़ ज़ाइको वनीला ऐं पोइ चॉकलेट आहे। दुनिया में साल अंदरि जंग, मलेरिया, एड्स ऐं ट्रैफ़िक हादसनि खे गॾाइजे बि त एतिरा ॿार नाहिनि मरंदा जेतिरा ख़राब पाणी पीअण जे करे मरी वेंदा आहिनि। भर में पयल पेन खणी अक्सर माण्हू पंहिंजो नालो लिखंदा या पंहिंजी सिग्नेचर कंदा आहिनि। ज़हीन माण्हू पाण खे घटि सम्झंदा आहिनि। को बि माण्हू हिक वक़्त में 3 खां 4 शयूं गॾु यादि करे सघे थो। दुनिया में 18 खां 33 सालनि ताईं जी उमिरि जा माण्हू सभ खां वधीक ज़हनी दबाव जो शिकार आहिनि। माण्हूअ जे लिबास जो अंदाज़ उन जी तबियत खे ज़ाहिर कंदो आहे। केतिराई ख्वाब ॾिसण वक़्तु इंसान जे दिमाग़ जो हिसो बंदि हुजे थो। मर्दनि खे औरतुनि जी भेट में ज़िंदगीअ जी ॾुखियाईनि जो घणो तजुर्बो हूंदो आहे।